असां फास दाऊं तो नंढनि को फास दाऊं कॾहिं वॾनि को न फास दाऊं। असां ॾिसंदा आहियूं छाकाणि नंढनि जी असां परवाह कंदा कोन, जेके बि आहियूं कुझु बि थियो। कोई इंसान शादी करे, सवलो हिकिड़ो मिसाल आहे, कोई इंसान शादी करे, जीअं शादी कंदो आहे तो जेको मुड़ुस हूंदो आहे उहो कुझु बि हुजे ज़ाल ते हावी हूंदो आहे। जॾहिं बि ज़ाल चवे मुंहिंजी हल्दी आहे कुझु थींदी आहे, उहो पंहिंजो मर्दानगी ॾेखारींदो आहे, जिथे मौक़ो आहे न छॾींदो। पोइ पाण खे जॾहिं बि कुझु सम्झे मां हलाईंदी मां सही कंदी मां कुझु बि कंदो, मौक़े ते उहो पंहिंजो मर्द थी करे बीह रहंदो आहे। कोई बि छॾे असांजी नेचर आहे। पर जीअं ई ॿारु थींदो आहे, थोरो ॿारु वॾो थींदो आहे, हिकदमि जहिड़ो बि मर्द हुजे ज़ाल में वॾो हावी पइजी वेंदी आहे। ॿारु वॾो थियो, मर्द जी मर्दानगी पूरी थी वेंदी आहे। कॾहिं बि हिकदमि ज़ाल ब्लैकमेल थी वेंदो आहे। उनजो जेको कारण हूंदो आहे, जीअं थोरो ॿारु वॾो थींदो आहे, हाणे मर्द हूंदा बेफ़िक्रो, भई ॿार को घुमंदो वरंदो आहे, कुझु बि आहे तो मां पंहिंजे ॿार खे पीउ जे पोयां लॻाए छॾे, ॾिस छा कंदो पिया, छा ॻाल्हाईंदो पिया, हुनखे पतो ई कोन्हे हूंदो। हाणे उहो जेको ॻाल्हाईंदो आहे, कुझु ॿुधाईंदो, कंहिंसां बेफ़िक्रो ॻाल्हाईंदो, कुझु बि कंदो, छा बि थींदो। ऐं ॿार हाणे तव्हांजा हूंदी कोन, पर ॿार शार्प हूंदा, वॾे ते हूंदी अहिड़ी नज़र हूंदी आहे नंढे जी, इहो कुझु ग़लति करे त पंहिंखे ब्लैकमेल कराइण खे वॾे सां। उहो हिकदमि मुंहिंजी कमज़ोर पॉइंट किथां न किथां ॻोल्हे रखंदो आहे, कंहिं ॻाल्हाइण में, कंहिं लफ़्ज़ में, किथां बि। इन करे कहिड़ा केतिरा अहिड़ा ॿार हूंदा अथव, उहो कंहिं महिल बि पीउ छेड़छाड़ करे न ॾे, मूंखे न त मम्मी खे ॿुधाईंदो पाए। उहो हिकदमि चवंदो जेको चवे अची मम्मी खे कुझु न चओ, न त जेको आहे पंहिंजो कमु लही वेंदो। जेको बि आहे, जेको ॿारु थोरो वॾो थियो ऐं मम्मी जो पासो भारी थी वेंदो आहे, उनजो कारण छाकाणि नंढे जो दिमाग़ हमेशह कोई बि हुजे, नंढी औलाद हुजे, नौकर हुजे, अकाउंटेंट हुजे, कोई बि पाण खे नंढो कंहिं बि पद ते हुजे, कंहिं बि पोस्ट ते हुजे, उनजी नज़र सदाई वॾे ते रहंदी आहे। जो ग़लति छा थो करे, इहो ग़लति छा थो ॾिसे। आम तौर सां नंढे खे कुझु बि न सम्झंदा आहियूं, भई इहो छा कंदो, पर नंढे जी नज़र ॾाढी ॾुखी हूंदी आहे, ॾाढी ज़ालिम हूंदी आहे। नंढनि को बचियल कोई बि न हूंदो आहे। ऐं कॾहिं कॾहिं मूं ते चवंदा आहिनि तूं छा कयो आहे जो मूंखे चए थो, तूं कहिड़ो हलियो आहे, तूं छो हे कयो। जॾहिं मौक़ो ईंदो आहे त सिधो सो ॻाल्हाए ॾींदा आहिनि, जेको बि आहे, ऐं हुनखे जवाबु ॾियण जो कोई जवाब बि न हूंदो आहे। तंहिंजे करे नंढो ॿारु जेको सिर्फ़ु हले थो, असांखे तवजा में बि न ईंदो आहे, पोइ हुनखे पंहिंजी ज़ाल जे अॻो बिल्कुलु ग़ुलाम करे रखंदो आहे। ऐं मुंहिंजी माउ कुझु बि न कंदी आहे, सिर्फ़ु पंहिंजे ॿार खे चई छॾींदा, ॾिसे छा कंदो पिया, छा कंदो पिया, मूंखे ॿुधाइजाए। ऐं हुन जेको ॿुधायो या जेको कुझु चयो, मर्द सॼो पूरो थी वेंदो, पोइ जेको चओसि उहो करायोसि, कुझु न करे सघंदो, जेको बि आहे मुंहिंजो सभु कुझु ख़तमु थी वेंदो, पोइ सॼी ज़िंदगी लफ़्ज़ ई ॿुधणा पवंदसि, बाक़ी कुझु न थींदुसि।